बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ ॿियों दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसल्लम। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवालनि जा जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे नवनि लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं। लफ़्ज़ आहे वालिदैह, माना माउ। लफ़्ज़ आहे सांगे, माना वास्ते। लफ़्ज़ आहे हासिद, माना हसद करण वारो। लफ़्ज़ आहे रवाज, माना आम रस्म या दस्तूर। लफ़्ज़ आहे सादिक, माना सचार। लफ़्ज़ आहे वापार, माना कारोबार। लफ़्ज़ आहे जानी, माना जान जा। लफ़्ज़ आहे तबलीग, माना प्रचार। लफ़्ज़ आहे सुलछणा, माना सुठी अखलाक वारा। लफ़्ज़ आहे ज़ियारत, माना दीदार या मुलाक़ात। लफ़्ज़ आहे सलाह, माना मशूरो। लफ़्ज़ आहे पैगाम, माना न्यापो। लफ़्ज़ आहे अमीन, माना अमानतदार। लफ़्ज़ आहे हिजरत, माना लॾणु। लफ़्ज़ आहे मुताबिक़, माना मुतल्लिक़ या उन जहिड़ो। लफ़्ज़ आहे आख़िरकार, माना नेठि। लफ़्ज़ आहे पूॼा, माना इबादत। लफ़्ज़ आहे मुताबिक़, माना मुतल्लिक़ या उन जहिड़ो। लफ़्ज़ आहे शफ़क़त, माना रहम। मश्क। अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थञ पीआरण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो? जवाब, अरब जी रवाज मुताबिक़ पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थञ पीआरण लाइ बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हवाले कयो वियो। सवाल नंबर ॿियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नबूवत जो पैगाम कंहिं पहुचायो? जवाब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नबूवत जो पैगाम जिब्राईल अमीन पहुचायो। सवाल नंबर टियों, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ी तबलीग कई? जवाब, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा तबलीग कई त अल्लाह ताला खे हिकु करे मञो, उन सां गॾु कंहिंखे बि शरीक न करियो ऐं बुतनि जी पूॼा न करियो। सवाल नंबर चौथों, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके मां मदीने ॾांहुं हिजरत छो कई? जवाब, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके मां मदीने ॾांहुं हिजरत इन करे कई जो मके जा काफ़िर संदन जानी दुश्मन थी पिया ऐं संदन असहाबनि खे तकलीफ़ूं ॾियण लॻा हुआ। सवाल नंबर 5, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगीअ मां असांखे कहिड़ो सबक़ मिले थो? जवाब, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगीअ मां असांखे उहो सबक़ मिले थो त असीं अल्लाह ताला खे
हिक करे मञूं, सुठा अख़लाक़ धारियूं, सच ॻाल्हायूं, ॿियनि जो एहतराम करियूं ऐं ज़रूरतमंदनि जी मदद करियूं। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि नुक़सान, दुश्मन, जंग, फतह, आख़िरी, छांव। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे नुक़सान, इन जो ज़िद थींदो फ़ाइदो। लफ़्ज़ आहे आख़िरी, इन जो ज़िद थींदो पहिरियों। लफ़्ज़ आहे फतह, इन जो ज़िद थींदो शिकस्त। लफ़्ज़ आहे जंग, इन जो ज़िद थींदो अमुन। लफ़्ज़ आहे दुश्मन, इन जो ज़िद थींदो दोस्त। लफ़्ज़ आहे छांव, ज़िद आहे उस।